अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में बहलिकार आओ हैं सायरा सूमरा इन बुलेटिन में मूसा गद साथ दी फराशा सब खबरी का नजर हेडलाइन ते। ईरान उर्दन में अमरीकी अॾे मथा मिसाइल हमलो करे छॾियो। पाकिस्तान इनकलाब दावा कई आहे त हमले में केतिराई अमरीकी फौजी मारिजी विया आहिनि। F-35 जहाज तबाह करण जी दावा। अमरीकी अॾे ते हमलो, कैश में ईरानी शहरनि जे मौत जो जवाब करार। पढ़ी खाते जे तर्जमान ताहिर हुसैन अंद्राबी चयो आहे त पाकिस्तान अमरीका ईरान खे मुफ़ाहतमी याददाश्त ते वापसि आणण लाइ सरगर्म आहे। चिकतान में घटिताई ऐं हरमस मामले ते धुरियुनि सां ॻाल्हि ॿोल जारी आहे। गैर रियासती अंसरनि जा सऊदी अरब मथां हमला मज़म्मत जोगा आहिनि। सऊदी अरब खे पंहिंजे दिफ़ा जो मुकमल हक़ हासिल आहे। मीडिया के हफ़्तेवार ब्रीफिंग में पॾही तर्जमान चयो त पाकिस्तान ऐं कुवैत दिफ़ाई ताउन मुआहिदो पाक सऊदी मुआहिदे खां मुख़्तलिफ़ आहे। पाकिस्तान जो उर्दन ऐं बहरीन सां बि मज़बूत दिफ़ाई ताउन मौजूद आहे। ज़रूरत पई त नवनि दिफ़ाई मुआहिदनि खां आगाह कयो वेंदो। आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली में थर्ड एंड रिकंसिलेशन कमीशन जोड़ण जो ठाराह मंज़ूर। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर जे सदर चौधरी यासीन पारां करारदाद पेश। ठाराह में आज़ाद कश्मीर में इंटरनेट सर्विस फौरी तौर बहाल करण जो मुतालबो। करारदाद जे मतन में चयो वियो आहे त कमीशन ज़िले पहुंच में थींदड़ वाक़िअनि जी जांच करे मुज़ाहिरीन एहतजाज ख़त्म कनि। हुकूमत मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कार्रवाइयूं बंदि करे मीरपुर डिवीज़न में थियल चूंडनि में धांधली जे इल्ज़ामनि जी बि शफ़ाफ़ जांच कराई वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन आज़ाद कश्मीर चूंडनि में बेज़ाब्तगियुनि जी जांच जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रियासत उन ॾींहं खां डिॼे जॾहिं असां चूंडनि खे रद्द करे छॾींदासीं। ॿिए मरहले जी चूंडनि खां अॻु मुतालबा तस्लीम कया वञनि। मुज़फ़राबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मीरपुर में 30 पोलिंग स्टेशननि ते कब्ज़े जा सबूत मौजूद आहिनि। बाइकाट सां धांधली जो रस्तो खुली वेंदो। समूरियूं सीटूं कानूनी ऐं आइनी रस्ते ते वापसि वठंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी बिलावल हाउस कराची में मुलाक़ात। मुल्क जे मौजूदा सियासी ऐं सिक्योरिटी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। वफ़ाक़ी घरू वज़ीर पारां सदर खे KP कंहिं बलूचिस्तान में दहशतगर्दी ख़िलाफ़ जारी ऑपरेशन्स ते ब्रीफिंग। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं पायदार अमन लाइ क़ौम सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु आहे। लाहौर में 3 मार गिरण सबब हिक ई खानदान जा 11 भाती दबजी फौत। शहर जे बागवानपुर वारे इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो। रेस्क्यू टीमूं देर सां पहुतियूं। हादिसे जे फौतनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल। 3 ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक। रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त 3 मार घर में 3 ॿाहिरनि जे रिहाइश हुई। 3 छतियूं टीयर गार्डर जूं ठहियलूं। सालगिरह तक़रीब में शिरकत लाइ भेण ऐं केतिराई माइट बि मौजूद हुआ। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पारां इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। अॼु खां 5 अगस्त ताईं मुल्क में वधीक बरसातुनि जी अॻकथी। इस्लामाबाद, रावलपिंडी, पिशावर, नौशेरा, कोयटिया ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ वसकारे जो इम्कान। लाहौर, गुजरात, सियालकोट, फैसलाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात पवंदी। सुभाणे खां अचर ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसात जी अॻकथी। कराची, बदीन, ठट्टे, सिजावल ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात पइजी सघे थी। मुल्क में बरसातुनि बैदि सिंधु दरिया में पाणी जे वेक्टरनि में मुसलसल वाध। गुड्डू बराज वटि पाणी जो इज़ाफ़ो विचोले दर्जे जी ॿोॾि मथां वेकिरो वधी 4,13,000 क्यूसेक ताईं पहुची वियो। सखर बराज ऐं कालाबाग वटि नंढे दर्जे जी ॿोॾि बरक़रार। मेहण में पुराणी दुश्मनी तां हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ शीहण जो दड़ो वासी गिम्स जो सिक्योरिटी गार्ड सागर खोसो क़तल। नौजवान रात जो अस्पताल में ड्यूटी करण बैदि ॻोठ वञी रहियो हो त मत हमलो कयो वियो। लाश ज़रूरी कार्रवाई वधि वारसनि जे हवाले। पुलिस मूजिबि वाक़ियो खोसा दुरनि में पुराणे तकरार तां पेश आयो आहे। डिगड़ी में औरत ऐं शेदादपुर में नौजवान मुबैना तौर ख़ुदकशी करे छॾी। डिगड़ी जे ॻोठ उमरदीन आराहन में औरत डाली रेबाड़ी घर अंदर फाओ खाई ज़िंदगी जो अंत आंदो। शेदादपुर भरिसां ॻोठ साहब खान निज़ामाणी मां नौजवान वकार अली पवर जो गोली लॻल लाश अथव। वारसनि मूजिबि नौजवान ज़मीन ते कमु करे रहियो। ख़बर न आहे त खेसि गोली कीअं लॻी। नावदूर में पीपल्स पार्टी उहिदेदार एम्बुलेंस न मिलण करे तड़पी फौज बशीर अहमद भुट्टो खे साह ऐं छाती में तकलीफ़ सबबि अस्पताल आंदो वियो। सहूलियतुनि जी अणहूंद डॉक्टर बशीर अहमद भुट्टो खे लाड़काने रेफर कियो। एम्बुलेंस न मिलण करे संदसि साह ते तंद टुटी पई। फोती पीपल्स पार्टी सिटी नओं देरो जो नायब सदर ऐं पार्टी जो सरगर्म अॻवान हो। हैदराबाद में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ उम्मीदवारनि जे एहतजाजी कैंप 7 ॾींहं बि जारी। सूफ़ी रागी मां जी पकी यकजहती तौर शरीक कलामनि सां माहौल गरमाए
छॾियो। सियासी समाजी अॻवान वकील अदीब सानिया वंदन जी भी शिरकत। उम्मीदवारनि चयो आहे त ही तहरीक हाणे समूरी सिंध जे नौजवाननि जो आवाज़ बणिजी चुकी आहे। जाइज़ मुतालबनि जी मंजता ऐं मेरिट जी बहाली ताईं पुरअमन जिदोजहद जारी रहंदी।